असल में मसलो इहो आहे, राति असांजे 5 पोलनि जूं तारां लही वियूं। असां जेको आहे त पुलिस स्टेशन ते वियासीं। जेको आहे त पुलिस स्टेशन ते SH सां मिलियासीं। SH साहिबु कुता घुरवाए करे असांजा पेर खणवाईं। पेर खणवाए करे सिधो मतिलबु आहे कुतो आयो। जीअं कुतो पेर खया अंदरूं थींदो 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 जीअं वाहन खां कुंभनि खां थींदो मथां सदर साहिब वारे बंगले खां फिरी करे मथी ॼिमबंदारी टाप ॾेई करे सिधो वञी जेको आहे त बसले लांघा ऐं उन जो गांवर जो घर हुयो 12 मेन जो वाड़ो ठहियलु हुओ। उते हली करे कुतो हिकु दफ़ो, ॿियो दफ़ो, टियों दफ़ो, 7 दफ़ा कुतो छॾियो अथई। 7 दफ़ा कुतो उन जे घर में वेठो। ठीकु आहे। उन खां पोइ उनखे मिंथा पुलिस वारनि कयूं, असां कयूं त बाबा असां नीत पत कयो, हे कयो हो कयो। ठीकु आहे। घर छॾे करे ताला हणी करे भॼी विया। न तलाशी ॾिनो न कुझु। असां उन ॻोठारनि खे चयोसीं त बाबा असांजा चोर तव्हां हो, कुते तव्हांखे चोर कयो आहे, असांखे पंहिंजी नीत पत ॾियो। ॿी ॻाल्हि इहा त अॻ में जेको चोर वरितो होसीं 4 महीना 5 महीना सियारे में, उहो बि साॻियो ई घर जो माण्हू जंहिंखे माना कुटे पुलिस हवाले कयोसीं। FIR सॻ सुधो तारनि सुधो मौक़े तां गिरफ़्तार करे वठी आयासीं। जंहिंजे करे पोइ इहे जाम साहिबनि ॾे भॻा। असां बि ओॾे वियासीं। जाम साहिबनि चयो त पाण में पाड़े जाऊं, तव्हां फ़ैसिलो वारियोसीं अनवर खान शाणी वटि। उते फ़ैसिलो बीठो। उन फ़ैसिले ते बि उहे न बीठा। असां पोइ बि माना ठीकु आहे, अलाह जी रज़ा ख़ातिर जेका शइ हुई रफ़ा दफ़ा कईसीं। हाणे जॾहिं ॿियो दफ़ो असांजी तारां लथियूं नी, असां कुतो घुराए पेर रखिया नी, कुते जो मतिलबु आहे 3 कलाक 4 कलाक तुड़गी उन्हनि जी ताक़त ते पुॻो आहे। बाक़ी हे रोड ब्लॉक करे इल्ज़ाम हणनि था त असांजो माल मारे आया नी, ॿालनि सां विड़िया नी, हे कयो अथऊं हो कयो अथऊं। सरासर सुबुह खां वठी शाम ताईं कूड़ ॻाल्हाइनि था। अदा आए ॾींहुं असां वटि हिते चोरी जो आधार आहे। मेन बकरिन ऐं इन्हनि जो अॻ में ई हुयो। हाणे नओं सिस्टम हिकिड़ो हली पियो आहे आदिलपुर थाणे जी हदनि में 11,000 बिजली जे तारनि जो। आए ॾींहुं किथां न किथां पुलनि तो लहनि थियूं। 2-3 दफ़ा अॻ में बि असांजी तारां लही वयूं आहिनि। हिकिड़ो दफ़ो असां हिकिड़ो चोर इन्हनि साॻियनि ई लांघा बिरादरी जो पकड़े होसीं। रंगे हाथों तारनि सबूतनि सां गॾु पुलिस हवाले कयोसीं। ऐं सरपरस्ती उन्हनि जी हिकिड़ो बासर इन्हनि जो लांघा बिरादरी जो आहे, जंहिंजो रबनावत नालो आहे। लियारी जो कराची जो हिकिड़ो रूपोश माण्हू आहे, उहो उन्हनि जी सरपरस्ती करे थो। उन्हनि जे अंडर में हिकिड़ो वॾो गैंग हले थो ऐं ज़िले घोटकी जे सॼे ज़िले मां इहे करनि था। पर ख़सूसन बिलख़सूस आदिलपुर जी पसगिरदाई में वॾो हिननि जो हिकिड़ो ग्रोह आहे। ऐं असांखे ॾाढो आधार आहे। हिन महिल असां गर्मी में वेठा आहियूं। असांजी बिजली कटियल आहे ऐं 20 ॻोठ असांजा हिन महिल ऊंदाही में ॿुॾल नी। असांजी इंतिज़ामिया खे, पुलिस खे ऐं जेको आहे बाबडा वारनि खे, सेप्को चीफ खे हिकु मौदबाना गुज़ारिश आहे त असांजो सदबाब कयो वञे, चोरनि जी आधार खां असांखे बचायो वञे। इन्हनि सां अहिड़ी कानूनी कार्यवाही कई वञे जीअं अॻियां जे लाइ हितां जो अवाम हिकु पुरअमन ज़िंदगी गुज़ारे सघे।